हींअर असां पंहिंजे मुर्शिद मुरब्बी महबूब क़िबला दिलबर साईं जन जी तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं नाराए तकबीर पंहिंजे दिल जे मोहब्बत जो इज़हार कयो। नाराए रिसालत, नाराए रिसालत, नाराए तहकीक, नाराए तहकीक, नारा हैदरी, नाराए पीर। सरकार जी आमद, सरकार जी आमद, हुजूर जी आमद, आका जी आमद। खुसूसी रूहानी खिताब हजरत क़िबला साईं दिलबर साईं फजलाबाद शरीफ जा जानशीन संदन नूरानी खिताब। सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअ्मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअ्मिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। या रसूल अल्लाह ॾियो दीदार जी खोले दरी मस्तुआ महबूब तोले दिल दीवानी ही चरी दीदार ले दिल रुबा अखड़ियों सिकने न जमायत जो सदा दीदार ले दिल रुबा अखड़ियों सिकने असांजो सुत सदा। या रसूल अल्लाह ॾियो असांखे मदीने जी टिकेट तां अची बाक़ी उमिरि ॾियूं दर अवांज जी नौकरी। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मजलिस जा मोर, सुन्नियुनि जा सरवाण, सूफियुनि जा अगवाण, हजरत पीर साईं फ़कीर साईं शुहाबुद्दीन लोढ़े शरीफ वारा, उलमाए किराम, सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो, अल्लाह जा लख शुक्राना जे करीम रब असांखे मीलाद जी सोहणी महफ़िल में हाज़री जी सआदत नसीब कई आहे। जिते मदीने वारे जो मीलाद थींदो आहे उते रब जी रहमत जो वसकार थींदो आहे। मीलाद जी महफ़िल में जेतिरा इंसान ईंदा आहिनि ओतिरा न ॻाल्हाइण जो रोज़ो रखियो अथव। चओ सुभान अल्लाह। हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह आलिम रब्बानिया फरमाए तो हिकिड़े मीलाद जी महफ़िल में हाज़िर थियुसि। सोने नबी जे मीलाद जी महफ़िल हुई। नात खानन नातूं पे पढ़ियूं, उलमाए किराम मीलाद पे बयान कयो। आऊं गर्दन झुकाए, कंध निमाए, मुंह मूनन में पाए वेठो हुजां, अचानक मुझे कशफ जी अख खुली, बातिन वारी अख खुली। छा ॾिसां त पूरी महफ़िल जे मथां नूर जी चादर छायल नज़र आई। पुट अल्लाह शल उहा अख ॾे, रब शल उहा दीद ॾे। जेकॾहिं उहा ॾिसण वारी अख हुजई न त अॼु बि हिन महफ़िल ते अल्लाह जे नूर जा वसकार थी रहिया आहिनि। फरमाइनि था त मूं मुराक़बो कयो, मूं उन हकीकत के ॾिसण चाहियो त ही अनवार छाजा, ही तजल्लियूं छाजूं, ही चमक दमक छाजी आ। फरमाए थो मूं कशफ वारी नज़र सां ॾिठो त इंसाननि खां वधीक अल्लाह जा मलाइक मीलाद जी महफ़िल ॿुधण आया हुआ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बख्त वारनि खे, भाग वारनि खे इहा महफ़िल नसीब थींदी आहे। के त चवनि था मीलाद बिदअत आहे, मीलाद जाइज़ ई कोन्हे, मीलाद सहाबन न मल्हायो हो, मीलाद मदीने वारे पाण कोन मल्हायो हो। के एतराज़नि में पूरा आहिनि, इश्क वारा पंहिंजे इश्क में पूरा आहिनि। रोकण वारा रोकींदा रहंदा पर इश्क वारा मीलाद मल्हाईंदा रहंदा। मां हिन महफ़िल जे मीज़बाननि खे बि दिल जे गहराइयुनि सां मुबारक थो ॾियां जे हर साल अहिड़ी सुहिणी महफ़िल सजाईंदा आहिनि, हर साल लखें रुपया ख़र्च कंदा आहिनि ऐं वरी उम्र जी टिकट मुफ़्त में ॾींदा आहिनि। अल्लाह इन्हनि जे रिज़्क़ में, इज़्ज़त में, माल में, दीन में बरकत विझंदो। पैसो सजायो इहो आहे जेको मुस्तफ़ा जे मोहब्बत में ख़र्च थियो। हिकिड़ो आशिक़े रसूल हींअर ऐलान कयई, अफ्रीका जो मुल्क है सूडान, उन्हें में हिकिड़ो आशिक़े रसूल चई त मां हिन साल 360 उठ मीलाद में ज़िबह कंदुसि। अफ्रीका जा गरीब मिस्कीन उन्हनि सभिनी खे वो गोश्त विरहाए ॾींदुसि मुंहिंजे मुस्तफ़ा जी ख़ुशी मल्हाई। सुभान अल्लाह। छो न ख़ुशी मल्हायूं जो मदीने वारे मीर जहिड़ी ज़ात असां खे मिली, जेको अल्लाह जो महबूब आ, कायनात जो कारणी आ, तुंहिंजो मुंहिंजो रहमत जो छप्पर ऐं छांव बणिजी अचण वारो आ। उन जे अचण ते ख़ुशी थींदी या न थींदी? ॻाल्हायो, ख़ुशी थींदी या न थींदी? इहा ख़ुशी मल्हाइण ईमान जी तकाज़ा है, मुहब्बत जी तकाज़ा है। मुंहिंजा दोस्तो, हिकिड़ो बि दलील न हुजे पर इश्क दलील काफ़ी आहे, मुहब्बत दलील काफ़ी आहे। मुंहिंजो यार मुंहिंजे अंगण ते अचे, दिलि ख़ुशि थींदी या न थींदी?
मुझो यार मुझे अंगण ते अचे मां वरी मुले खां वञी फतवा पुछंदुसि त ख़ुशी कयां या न कयां पुट या फतवा धोई पी छॾे त जुलाब लही वेंदसि असांखे उन जे फतवा जी ज़रूरत न आहे महबूब मदीने वारो आयो इश्क वारनि जा हियांव ठरी पिया मन मसरूर थी विया दिलियूं खुशीअ में झूमी पियूं इहा खुशी इहा मुसरत मुंहिंजा दोस्तो जेको मल्हाईंदो आहे न उन सां मदीने वारो मीर बि ख़ुशि थींदो आहे मुझे सामो किताब खुलियल सुबुलुल हुदा वर रशाद इमाम सालिही हिकड़े वलीअ जो वाक़ियो इन किताब में बयान थो करे त वलीअ सगोरे खे मदीने वारे साईं जो दीदार थियो वरी बि चओ सुभान अल्लाह अञा हिकड़ो भेरो मोहब्बत सां सुभान अल्लाह साईं फरमाइन था मन रआनी फिल मनामे फकद रआनी फइन शैतान ला यतमसल बी जे ख्वाब में मुखे ॾिठो उन सचपच मुखे ही ॾिठो छो त शैतान मुंहिंजी सूरत वठी न सघंदो आहे पीर फकीर जी सूरत शैतान वठी सके थो के सूफी जी सूरत वठी सके थो के सालिह दुर्वेश आलिम जी सूरत वठी सके थो पर शैतान के जुर्रत न है जो मदीने वारे मीर जी सूरत वठी सके छो त मदीने वारे जो कायनात में मिसल थियो न थींदो हुजूर जेड़ो न थियो न थींदो शैतान के रब या सग ॾिनी हर सूरत वठी सके थो हर शक्ल इख्तियार करे सके थो पर उन के भी या जुर्रत न है जो मदीने वारे जी सूरत वठी सके साईं फरमाइन था मन रानी फिल मनामे फसौफ यरानी फी यक़ज़ा जे ख्वाब में मुखे ॾिठो अन करीब जल्दी वो सुजागी में भी मुझो दीदार करे वठंदो अल्लाह अकबर मोरे वारा जे ख्वाब में मदीने वारे के ॾिठो साईं जन खुशखबरी ॾिनी आहे त जल्द सुजागी में भी मुझो दीदार करे वठंदो ऐं उम्मत में एड़ा लखे वलीय थिया ऐं थींदा ऐं थियनि पिया जन के मदीने वारो मीर सुजागी में भी दीदार कराईंदो छो त असांजो ईमान आ मदीने वारो अॼु भी हयातुन नबी आ हथ मथे करे चो मदीने वारो अञा ॾाढियां चो मदीने वारो हयातुन नबी आ हजरत इमाम जलालुद्दीन सुयूती तो फरमाए रायतु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी यक़ज़तिन नीफन व सबईन मर्रा अल्लाह जो कसम 75 फेरा सुजागी में हिन मथे वारे अखियुनि सां मदीने वारे जो मुंहुं दीदार कयो सुभान अल्लाह वली सगोरे जो वाक्यो इमाम सालही लिखियो सीरत शामिया वाले लिखियो तो मदीने वारे जी ज़ियारत थियसि हथ जोड़े अर्ज कई या रसूल अल्लाह जने रबीउल अव्वल जो चंड तो ॾिसजे त हिकड़ा माण्हू ॾाढियूं खुशियूं था मल्हाइनि घर था सिंगारनि घिटियूं था सवारनि पंहिंजा अंगण था उजारनि सुठा कपड़ा था पाइनि खैर था कनि खैरातूं था कनि झंडियूं था लगाइनि साईं रंग बिरंगी बत्तियूं बिजलियूं था ॿारनि वॾा ख़र्च था कनि असां था पुछूं त ही छाजे लाइ चवनि था असांजो नबी आयो आहे उन जी ख़ुशी था मल्हायूं सरकार जी आमद हुजूर जी आमद महबूब जी आमद या रसूल अल्लाह इहे माण्हू आहिनि जेकी तव्हांजे ॼमण जूं तव्हांजे विलादत जूं खुशियूं मल्हाइनि था हिकड़ा वरी इन ॻाल्हि खां अरहा था थियनि मनो था कनि इहा बिदअत आहे न मल्हायो या रसूल अल्लाह अॼु कुर्ब करे दीदार करायो अथव हाणे तव्हां पाण मूंखे ॿुधायो त तव्हां जेके ख़ुशी था मल्हाइनि उन्हनि सां ख़ुशि आहियो जेके ख़ुशी नथा मल्हाइनि उन्हनि सां ख़ुशि आहियो तव्हां के हिनन जी गाल थी वणे या हुनन जी गाल थी वणे मदीने वारे साईं जेको जवाब ॾिनो मोरे वारा गाल ॿुधण जी लफ़्ज़ दिल ते लिखण जहिड़ा आहिनि दिलियूं खोलियो त भला लिखां तव्हांजे दिल ते
मदीने वाले साईं फरमायो मन फरिह बिना फरिहना बे जेको असां जे ॼमण ते खुश थींदो आ असां बि उन सां खुश थींदा आहियूं। जंहिंमें यार खुश थिए उनमें मोरे वारो बि खुश, उनमें नौशहरे वारो बि खुश, उनमें कंडियारे वारो बि खुश, उनमें मातली वारो बि खुश, उनमें साईं लोढ़े वारो बि खुश। हर मोमिन खुश आ जो मुस्तफा जी आमद ते जेको खुशी मल्हाए तो मदीने वारो साईं बुने सां खुश थिए तो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फलक के नजारो जमी की बहारो खुशी सब मनाओ हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए। कुछ तो ज़बान पंहिंजी भी मल्हाए। अज तो तू भी मदीने वारे जी नात पढ़ जेको मुस्तफा जी नात पढ़ंदो आहे उन जी सूरत न मटबी करे, उन जी सूरत न मटबी। कब्र में पूरियोस उन जो चेहरो किबले खां न फिरंदो, कुराड़ो थी वने उन जे मुंह जी रौनक न घटबी जेको मुस्तफा जी नात पढ़ंदो आहे। फलक के नजारो जमी की बहारो खुशी सब मनाओ हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए हैं, सुरूर आ गए। उठो गम के मारो चलो बेसहारो खबर ये सुनाओ हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए। अनोखा निराला वो ज़ीशान आया, सुभान अल्लाह। वो सारे रसूलों का सुल्तान आया। अरे कज कुला हो, अरे बादशाह हो, निगाहें झुकाओ हुजूर आ गए, बोलो हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। अलबत तहकीक थोरो कयो आ अल्लाह, एहसान कयो आ अल्लाह मोमिनन जे मथा। इज़ बअस फ़ीहिम रसूला, जॾहिं उन्हनि में उन्हनि जी जानियुनि मां पंहिंजो रसूल मोकिले ॾिनई। रसूल जो अचणु तव्हांजे जानियुनि मां जिनसे बशरियत मां इंसानी सूरत में नूरी नबीअ खे इंसानी रूप में तव्हां ॾे मोकिलियई। ए ईमान वारो इहो तव्हांजे मथां अल्लाह जो एहसान आहे। कहते एहसाना कहते ॻाल्हायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन अलल अलल पुट थोरो उन ते कबू आहे जेको थोरो लाहे न, भला लाहे न सघे त ॻाए त सही न। ऐं जेको थोरो करीस वरी मल्हाए बि न ॻाए बि न मञे बि न त इहो त थियो बेनीमको। ॻाल्हायो न इहो केरु थियो? बेनीमकन ते थोरो न कबू आहे। अल्लाह फरमाए थो मोमिन निमक वारा आहिनि, मुंहिंजो थोरो मोमिननि जे मथां आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
यो एड़ो छोरो आ, एड़ो एहसान आ, एड़ो अजीम रब जो करम आ मोमिनन जे मथा जो पूरी जिंदगी शुक्र अदा कंदा रहन, मीलाद जो खुशियों मल्हाईंदा रहन, तब शुक्र जी हद पूरी नथा करे सगन। एड़ो वडो अल्लाह जो एहसान आ मोमिन। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अन्या मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मुल्लो पूछे थो त मीलाद जो दलील केड़ो आ, मीलाद केह मलायो हुयो। अच तोखे बुधाया मीलाद जी शुरुआत साईं लोढ़े वारे कोन कईया, मीलाद जी शुरुआत साईं अलाहाबाद वारन कोन कईया, मीलाद जी शुरुआत मातली वारन कोन कईया, मीलाद जी शुरुआत खुद खुदा पाण कईया। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों कीअं रब शुरुआत कई सीरत हलबिया जिल्द पहिरियों सुफ़ो 72 रिवायत आणे वकानत तिल्क सनतुल्लती हुमिल फीहा बिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युकालु लहा सनतुल फतह वल इब्तिहाज। जे साल मुस्तफा जी आमद पई थे यो पूरो साल फतह वारो साल रब बनायो, कुशादगी वारो साल बनायो। जन जे रोजुन में तंगियूं हुयूं उन जूं तंगियूं लाहे छॾियईं, जेके वेरान पट हुया उन्हनि खे आबाद करे छॾियईं, सुकल वणन खे साओ कयईं, बे औलादन के औलाद ॾिनई, निपुटन के पुट ॾिनई, उम्मीदवारन जूं उम्मीदूं पूरियूं कयई। ताजो युकाल लहा सनतुल फतह वल इब्तिहाज। इन साल जो अरब ने नालो रखो कुशादगी वारो साल, खुशन वारो साल। पुट साल सिंध में भी ॾिसो था न, को साल कोरोना वारो, को साल बोड वारो। अदा 2010 में मुहा बोड आई, वरी हाणे जो 2022 में आई आ, माण्हू चवंदा 2010 जी जाई न है, ही अञा वॾी बोड आ। हे साल सिंध जे लाइ ॾाढो ॾुखियो साल हुआ। अॻियों साल कोरोना वारो साल हुयो, बाज़ारूं बंदि हुयूं, माण्हू वीचारा बेरोज़गार थी विया। ईअं थींदो आहे के ॾुकर वारा साल, के सुकर वारा साल, के सणायुनि वारा साल। जंहिं साल मदीने वारे मीर जी आमद थी, रुगे अरब जे लाइ न पूरी रुई ज़मीन वारनि जे लाइ रब वो कुशादगी वारो साल बनायो, यो खुशन वारो साल बनायो। जेके गमकीन हुया उन्हनि जा गम लाहे छॾियईं, जेके परेशान हुया उन्हनि जूं परेशानियूं लाहे छॾियईं। फ़इन कुरैशन कानत क़ब्ल ज़ालिका फ़ी जुदबिन व दीक़िन अज़ीम। इन साल खां जेको अॻियां साल हुया, कुरैश वॾी तंगी में हुया, कुरैश सोढ़ में हुया, रिज़्क़ जी तंगी में मुब्तला हुया, ॾुकारियल हुया, परेशान हाल हुया। पर जेॾीमहिल मदीने वारे साईं जी आमद थी, फ़हदरतिल अर्द व हमलतिल अशजार। पूरी जमीन सरसब्ज थी वई, पूरी जमीन शाद आबाद थी वई, सुकल वण सावा थी विया, मेवा अण मुदायता मेवा झले बीठा। सरकार की आमद, आका की आमद, मदनी की आमद।
सुभान अल्लाह। अंबन जी मौसम में त वण में अंब जमदा है न, बूर थींदो, अंबड़ियूं थींदियूं, वरी वॾा अंब थींदा, टपके जा अंब आशिक खाईंदा मिठा, पर बेमुदायता अणमुदायता। हाणे अंबन जी मौसम उकरी वई, हींअर जे अंब टिंडड़ी बीहनि, खुशी थींदी न, बाग जे माली के खुशी थींदी, यार हे केड़ी मौसम आई है जो अणमुदायता मेवा मुझा अंब सजा टिंडड़िया पिया आहिनि। पुट इहो साल जे साल मदीने वारे मीर जी आमद थी न, अणमुदायता मेवा थिया, व हमलतिल अशजार व अताहुमुर रगद मिन कुल्ल जानिबिन फी तिल्क सना। उन्हें साल हर पासे दा रोजी जा रस्ता खुली पिया, जे सिंधी में चवंदा आहिनि न अदा लीड़ो खुली पियो, ये रिज़्क़ जा लीड़ा खुली पिया, हर पासे ॾों कुशादगियूं थी वियूं। ही आम साल न हुयो, मुस्तफा जे मीलाद वारो साल हुयो। हाँ तुर्क पंहिंजे हिन महफ़िल के सजाईंदा, हे झंडियूं, हे लॻड़ियूं, हे बत्तियूं बिजलियूं, पंहिंजे हाल सारू पंहिंजे पिंडाल के सजाईंदा, के पंहिंजे शहर के सजाईंदा, के ॻोठ के सजाईंदा, पर अल्लाह मालिका कादिरा कुवतुन जो धणी आ, उन्हें पंहिंजी सारी धरती के सजायो त मुंहिंजो यार थो अचे, मुंहिंजो महबूब थो अचे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तू पुछींदो तो मिलाद कंहिं मल्हायो हो, खुशी कंहिं मल्हाई हुई, या खुशी न हुई त ॿियो छा हुयो? जवाब दे न, या खुशी न हुई त ॿियो छा हुयो? हे टियों ॾींहुं मूंखे हिकिड़ी वीडियो जी क्लिप कंहिं मोकिली, मुल्लो पियो तकरीर करे, अबा क़ुरान में लिखियो पियो आहे न त अल्लाह ताला जॾहिं काइनात खे पैदा कयो त 12 महीना मुक़रर कयईं, व मिनहा अरबातुन हुरम, उन मां 4 महीना हुरमत वारा आहिनि, रजब, जुल्काद, जुलहज, मुहर्रम, ये 4 महीना हुरमत वारा आहिनि। इन्हनि हुरमत वारनि महीननि में किथे आहे रबीउल अव्वल? अल्लाह के ख़बर न हुई छा त रबीउल अव्वल में मुस्तफा जी विलादत थियणी आहे? पोइ हुरमत वारनि महीननि में अल्लाह ताला रबीउल अव्वल के छो न शामिल कयो? दलील पियो ॾिए माण्हुनि खे, पर माण्हू बोड़ा गाटो वेठा लोडींदा। अरे निभागा तू मूंखे इहो त जवाब ॾे, जे हुरमत वारा 4 महीना आहिनि, पोइ रमज़ान पंजो वरी किथों वांदो थिए? रमज़ान छो थो मल्हाई? रमज़ान जी इज्जत ताज़ीम तकरीम छो थो करी? हुरमत वारा त 4 महीना आहिनि, रजब आ, ज़िलक़ाद आ, ज़ुलहज आ, मुहर्रम आ, उन्हनि में रमज़ान शामिल न आहे। भला रमज़ान छो थो मल्हाई? त चवंदो त रमज़ान हिन जे लाइ त रमज़ान में क़ुरान नाज़िल थियो, क़ुरान जो महीनो आ, क़ुरान जी निस्बत जे करे। ओ निभागा जेकॾहिं रमज़ान में क़ुरान आयो त रबीउल अव्वल में साहिब क़ुरान आयो। सरकार की आमद, आका की आमद, महबूब की आमद, दिलबर की आमद। किताब पो आयो, किताब वारो अग में आयो। किताब पो आ, वरी तू ॾिस न जेके साल जा महीना गण, पहिरियों महीनो मुहर्रम, पो सफर, पो रबीउल अव्वल, उन्हें का पो रबीउल सानी, जमादिल अव्वल, जमादिल सानी, रजब, शाबान, पो अचे थो रमज़ान। ओ 17 काल रमज़ान थो अचे। अव्वल रबीउल अव्वल आ, पो रमज़ान आ। रब खे ख़बर हुई त निभागा रमज़ान मल्हाईंदा, रबीउल अव्वल न मल्हाईंदा, तंहिंजे करे रमज़ान खां बि अॻ में रब रबीउल अव्वल खे असां जिएं क़ुरान जे आमद जो महीनो रमज़ान मल्हाईंदा आहियूं, बराबर रमज़ान हुरमत वारनि महीननि में शामिल न आहे, पर बाबरकत आ, बाइसे रहमत आ। उहो महीनो आ जंहिंजी रात बि भलारी, ॾींहं बि भलारा, हर घड़ी रमज़ान जी भलारी आ। छो त रमज़ान जी निस्बत क़ुरान सां आहे, त रबीउल अव्वल जी निस्बत गालायो, रबीउल अव्वल जी निस्बत मदीने वारे साईं सां। जेकॾहिं मदीने वारो साईं त न तो के क़ुरान मिले हा, न तो के रमज़ान मिले हा, न ईदुल फितर, न ईदुल अज़हा, न शबे कदर, न शबे बरात। ये सब पोए पहिरी मदीने वारो साईं।
वरी कुरान में फरमाए थो न कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन तहकीक तव्हां वटि नूर आयो आ ॿियो हक़ खे पथरो कंदड़ किताब आयो आ अवल छाहे नूर पोआ किताब हणे ते नूर में जा मुराद हड़ई तफसीर खोल लिखन ता अन नूर हुवा मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन तहकीक अल्लाह वटों तव्हां वटि आयो आ मुहम्मद करीम ऐं किताब मुबीन किताब पोआ मुहम्मद अग में आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर जो अचण अग में आ पो किताब जो मिलना रबीउल अव्वल अग में आ पो रमजान आ असा ये कोन कंदा हूं जो तो मिनून बिबादिल किताब तकफुरून बिबाद दीन जे कुछ गालिन के मन्यो कुछ के न मन्यो असा सजे कुरान सजे दीन के मन्नण वारा आयूं असा जे करे रमजान के मन्यू ता त सा रबीउल अव्वल जे बे गालायो रबीउल अव्वल के बे मन्नण वारा आयूं ओ मुजा पिरी प्यारा इन साल ते चौथा खुशी मलायो वरी अच त बी रिवायत बुधाया सुभान अल्लाह मुझा दोस्तों खसाइसुल कुबरा जिल्द पहिरियों सुफ़ो 80 मवाहिबुल लुदनिया जिल्द पहिरियों सुफ़ो 76 रिवायत आणे व कान कद अज़िनल्लाहु तिल्क सन लिनिसाइ दुनिया ऐं यहमिलन ज़ुकूरा मुस्तफा जे मीलाद वारे साल अल्लाह ताला आर्डर दिनो त हड़नी औरतुन के जेके हमल वारियूं हन या जेके आसाइतियूं हन उन्हनि सभिनी के पुटराणो औलाद ॾींदुस हाणे एतिरा लखे पुट कंहिं ॾिना ॻाल्हायो न ये लखे पुट कंहिं ॾिना यहमिलन ज़ुकूरा औरतुन के हमल वारियूं थियूं नर पुटन सा धियूं भी माशाअल्लाह अल्लाह जी रहमत है पर न उन हर इंसान की ख्वाहिश हुंदी है मुके पुट पैदा थे पुट के धीउ का वधिक चाहिदा है रब फरमाए मानुन की ख्वाहिश जो पुटन जी आ तेजे करे मां रब मुस्तफा जे अचण जी खुशी में सबनी के पुट ही पुट थो पुटया खुशी आ न इहो ही त मीलाद आ न अल्लाह पंजे शान मुताबिक मलायो असां पंजे हाल सारू मलाईंदासीं सुभान अल्लाह मुझा दोस्तों छो पुत्र छोड़ नहीं करामतन ले मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद अमीर जे अचण जी इज्जत तशरीफ आवरी जे खुशी में रब सभनी औरतुन के पुटराणो औलाद दिनो सुभान अल्लाह व अल्लाह तबका शजरतुन इल्ला हुमिलत अल्लाह ताला जल शानो हर वण के मेवेदार बनायो हिकड़ा वण हुंदा है हर साल मेवो दींदा है हिकड़ा वरी वण गंजा ठोड़ा जन में मेवो न थींदो आ पर उन्हे साल रब उन्हन गंजन वणन के भी साओ करे मेवा अता करे छड़िया हेडो मायुन के पुत्र प्या जमन होडो वरी वणन में मेवा प्या लगन छो करामतन लि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद करीम जी आमद जी खुशी हुई मुस्तफा करीम जे मीलाद जो सुरूर हुयो जेको अल्लाह ताला जे तरफा कुदरत इज़्ज़ती जे तरफा यो कायनात जे अंदर खुशियुन जा इजहार पे कया विया वला खौफुन इल्ला आद अमना दुनिया सजी में जेके भी खौफ में मुब्तला हुआ उन्हन के रब अमन अता फरमाए छड़ी पुत्र केतरा मानू हिते बैठा हैं के केड़ो डप के केड़ो खौफ हर के केड़ी गणती के केड़ी परेशानी साईं लोड़े वारे वटन अच न रोज घणा मानू दा अचन दुआ घुरन साईं दुआ घुरजे साईं दुआ घुरजे साईं दुआ घुरजे वरी दुआ भी कोन साईं दुआ एड़ी घुरजे हां अब अचन था न हर के गणती आ हर के कान का परेशानी लगी पिया पर मुस्तफा जे मीलाद वारे साल ते रब करीम फरमायो त वला खौफुन इल्ला आद अमना जेके भी गम गणती खौफ डप परेशानियां सबनी जा गम लाहे तो छड़िया सबनी के अमन सुकून सुरूर तो मिलाया
मुझा दोस्तों अल्लाह असांजो रब आ असी आयूं ने जा बाना या है सुन्नत इलाही आ अल्लाह जी सुन्नत आ मुस्तफा जे अचण ते खुशी मलाइण पंजे हाल सारू खुशी जो इजहार करण सुन्नत इलाही है त पो असां पंजे रब जी या सुन्नत जिंदा करे पंजे हाल आहर अल्लाह कई खुशी उन्हें जे शान मुताबिक असी कयूं था पंजे हाल सारू पो तव्हां बुधायो सबई खुशी मलाईंदो इंशाअल्लाह खुशी मलाईंदो इंशाअल्लाह ॾिसो न मुस्तफा जे अचण जी खुशीअ में जे हिकड़ी हीअ पाणीअ जी बोतल कंहिंखे प्यारियो न के उन्यारे के अदा मुस्तफा जे मिलाद ॿियो कुझु कोन्हे ही हिकड़ी बोतल आहे इहा तोखे मिलाद में प्यारियां थो ख़बर अथव छा मिलंदो आहे मोरे वारा हिन हिन जे एवज़ तव्हांखे मिलंदो छा ॿुधायांव मन अरवा कबदन जायन फलहुल जन्न जेको प्यासे जिगर के पानी प्यारे रजाए अल्लाह उन जे लाइ जन्नत लिखी छॾे थो जे हिकड़े पानी जी बोतल में जन्नत मिले व सौदो सस्तो आ या महांगो आ जवाब ॾियो सौदो सस्तो आ या महांगो आ पर ही पानी जी बोतल आ न हिन में हिन 400 लीटर मिलीलीटर पानी 400 मिलीलीटर पर हिन जो ही ढकणो आ हिन में त 400 मिलीलीटर आहिनि पर हिन में हिकड़ो 2 मिलीलीटर हूंदो जेकॾहिं मीलाद में हेतरी ख़ैरात कयो उन जो त अजुर मिलंदो पर हेतरी ख़ैरात कयो त बि मिलंदो सुभान अल्लाह इन अल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन नेकी करण वारे जो अल्लाह ताला हिकड़ो ज़रड़ो बि ज़ायो न कंदो आहे उन हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह जो वालिद गिरामी हुयो न हज़रत शाह अब्दुर रहीम छा नालो हुयुसि हज़रत शाह अब्दुर रहीम रहमतुल्लाह अलैह वली हुयो बुजुर्ग हुयो आलिम हुयो रब्बानी आलिम हुयो ऐं मदीने वारे साईं जी आल हुयो सैयद हुयो हिकड़े भेरे बीमार थी पियो उथण वेहण का आजिज़ थी पियो खट ते पइजी रहियो हफ्ता गुज़री विया महीना गुज़री विया खट तां उथी न सघियो पो हिकड़े ॾींहुं दुरूद पढ़ी ऐं मुंहुं कयईं मदीने ॾे सॾु करे चई या रसूल अल्लाह जेड़ो आहियां तेड़ो त बच्चो त तव्हांजो आहियां आल तव्हांजी आहियां महबूब तव्हां बीमारन का पुछण विंदा आयो बीमारन जी इयादत करण तव्हांजी सुन्नत आ मुंहिंजा महबूब तव्हांजो बच्चो हेतरन महीनन का बीमार पियो आहे पुछण बि कोन आयो महबूब जे तव्हां मुंहिंजी ख़बर न लहंदो त मुंहिंजी केरु ख़बर लहंदो तव्हां जेकॾहिं मुंहिंजी इयादत न कंदो त केरु मूं ग़रीब जी संभाल लहंदो जहिड़ो आहियां त बच्चो तव्हांजो आहियां आल तव्हांजी आहियां रोए बि पियो मदीने वारे खे सॾड़ा बि करे पियो ओ मदीने जा मुरसल सुण सॾ ही सारा सुण सॾ ही सारा साए गुंबद वारा मदीने जा मुरसल सुण सॾ ही सारा असां दे नूरानी नज़रूं बिखण तूं असां दे नूरानी नज़रूं बिखण तूं मिठा मीर मदनी सिगो जल्दी वर तूं मदीने जा मुरसल सुण सॾ ही सारा रोए भी पियो सरकार के सॾड़ा भी करे पियो जे तो रोंदे रोंदे सॾड़ा कंदे कंदे मां अख लगी आ निंड आई आ अञा अख लगी त मदीने वारे जो दीदार थी उम्मतीअ के कंडो पेरने में लगे मुझे साईं के थी खबर पवे उम्मतीअ के कंडो पेरने में लगे मुझे साईं के थी खबर पवे सॾु कर त
त सजण जियो जियो चवे सॾु कर त पुनल जियो जियो चवे वेचारन जो उहो चारो आ जेको सारे जग जो सहारो आ उहो घोट मदीने वारो आ। हज़रत शाह अब्दुल रहीम सुनो फरमाए तो मुझी अख लगी आ अञा जो ॾिसां त मदीने वारो मीर आयो आ। साईं फरमाइण था बचड़ा अब्दुल रहीम गम न कर तुझा गम लाहिण असां पहुची विया आहियूं। केड़ी तकलीफ़ थई अर्ज कयम या रसूल अल्लाह उथण का आजिज़ आया खट ते पइजी रहियो आया साहिब फराश बणजी वियो आया हबीबन मुझे सीने ते हथ फेरायो आ मुझे पेशानी ते हथ फेरायो आ ख्वाब में ॾिसां तो मर्ज़ विया बीमारी वई पाण के चंगो भलो ख्वाब में ॾिसां पियो हाणे मुंहिंजी दिल में ख्याल आयो दिल में सोच आई सरकार कर्म कयो आया हिन दीदार करायो थने जेकर पंजी का निशानी मुखे ॾियूं वञनि ख्वाब में त कर्म कयो थन पर जे पंजी का निशानी ॾियूं वञनि मारुगे दिल में ये सोचो सरकार पंजे चेहरे मुबारक ते हथ मुबारक फेरायो आ सुहारी ते हथ फेरायूं मुए मुबारक वार मुबारक साईं जन जे हथ पाक में आया फरमाइन था बचड़ा अब्दुल रहीम असां पंजा वार तोखे तोहफे में निशानी तौर ॾियूं था अल्लाह अल्लाह जेडी मल अख खुली निंड मां सुजाग थियो त बीमारी खत्म मर्ज व्या दर्द व्या महीनन जो बिस्तरे ते पियल अजो खुद चाक चंगो भलो थी उथियो आ पर ॾिठई त मुए मुबारक नजर न आया अल्लाह साईं जन त कर्म कयो मुखे वार मुबारक ॾिनऊं पर मुझो नसीब शायद न हुयो ची वठी गम में रुनुस वठी रड़ियों कयम या रसूल अल्लाह मां महरूम रहजी वियुसि तव्हां जी निशानी जेका तव्हां ॾिनी साम्हूं वटि मौजूद न आहे जे तो वरी रोंदो रहियुसि रोंदे रोंदे वरी अख लगी आ वरी ॿियो भेरो मदीने वारे साईं जो दीदार थी साईं फरमाइण था पुत्र अब्दुल रहीम असां वार मुबारक एहतियातन तुझे विहाणे जे हेठों रखे छॾिया आहिनि हाणे जॾहिं उथी त विहाणे जे हेठों असांजा ॿई वार मुबारक रखियल हूंदा अल्लाह अल्लाह जदो जेॾी महिल सुजाग थियुसि ख़ुशीअ मां वञी विहाणो हटायुम त उहे मुए मुबारक ॿई साबित सलामत मौजूद नज़र आया सुभान अल्लाह जे तो उन्हनि मां उहा खुशबू पई अचे न के मुश्क में न अंबर में न के अतर सेंट परफ्यूम में एड़ी सुरहान हुई जेड़ी मुझे मुस्तफा जे वार मुबारकन में खुशबू पई अचे हज़रत शाह वलीउल्लाह तो फरमाए तो वे बाबा साईं जन उहे ॿई वार हिकड़ी संदूक में रखिया पेतीअ में खास पेती ठहराई उन्हें में रखियो पो मानू ईंदा हा सही असां के ज़ियारत करायो पो उन्हन के खोले ज़ियारत कराईंदा हा हिकड़ा ब मौलवी आया दिल्ली जा आलिम हुया चोटी जा उन्हन जो इए किए तो थी सके ख्वाब में ज़ियारत थी ख्वाब में वार मिलिया उहे सुजागी में वरी किए हुंदा असां इन्हन के किए तस्लीम कयूं तो हुजूर जा वार हन ची ता मञो या न मञो पर आहिन त सरकार जा आलमन चयो त हाँ हुजूर जो मौजूज़ो हुयो मदीने वारे साईं जो कमाल हुयो जो उस समय निकरंदा हा त मथों ककर सायो कंदो हुयो हाणे जे हे वाकई भी सरकार जा वार मुबारक हन त पो जेको कुल में करामत
करामत हुंदी वा जुज़ में भी हुंदी जेको हुजूर जे वजूद जो मौजज़ो आ सो हुजूर जे वार मुबारक में भी वही मौजज़ो हुंदो हाने आज़माए था ॾिसूं मंझंदि जो वार मुबारकन के बाहर कढूं था जेकॾहिं ककर सायो कयो त समझंदासीं हुजूर जा वार मुबारक मंझंदि जो इंतजार कयोसी जेरी मर टाक मंझंदि थी काढ़ो आ निटहना गर्मी आ आसमान ते ककरीब नाहे आसमान साफ आ हिकड़े सैयद ज़ादे नंढड़ो मासूम सैयद ज़ादो नंढड़ो सैयद बारड़ो वेचारे नवा कपड़ा पहराए वो संदूक उन्हें सैयद ज़ादे जे मथे ते रखे हिय बाहर कढियोसी अचानक मथों ककर अची विया बारड़ो उत्तर दे वने त ककर उत्तर दे पिया वञन बारड़ो ओलह दे वने त ककर ओलह दे पिया वञन जाडे वो शहजादो पियो वने ताडे ककर पिया हलन ओडी मल उन्हनि आलमन चयो त बेशक बरक ये मुस्तफा करीम जाई वार मुबारक नारे रिसालत सुभान अल्लाह यो शाह अब्दुल रहीम सुनो हर साल मुस्तफा जो मिलाद कंदो हुयो हर साल मदीने वारे साईं जो मिलाद मलाइंदो हुयो चेतो हिकड़े साल तंग दस्ती हुई बियो कुछ न थियो भुगड़ा वर्त में भुगड़ा वठी मिलाद जे खुशी में विरायम पर दिल में खुटको थी पियो हर साल देगियूं लाहींदो आया वडो नंगर कंदो आया हेल भुगड़ा ये भुगड़ा अले कबूल पिया अले न पिया ये दरबार में अघाना अले न अघाना हज़रत शाह अब्दुल रहीम फरमाए तो मुके दिल में यो खुटको हुयो रात जो सुतो आया निंड में अख लगिया मदीने वारे साईं जो दीदार थियो आ साईं फरमाइन था पुत्र अब्दुल रहीम दिलगीर न थी तुझे मिलाद जा भुगना असां वटि पोता असां कबूल कया जेतो अञा जो ॾिसां त सरकार जे कचहरी में हुजूर जे साम्हूं उहा भुगड़न वारी गंढड़ी रखी आ मिलाद मलाइण वारा तुझा खर्च सजाया सारा सुभान अल्लाह मिलाद मलाइण वारा तुझा खर्च सजाया सारा हण नीह महरदम नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सभई जो या रसूल अल्लाह सभई जो या रसूल अल्लाह मिलाद अमल ईमानी या नीह वरन जी निशानी मिलाद अमल ईमानी यानी है वरन जी निशानी आहे आशिक ले आसानी पर दुश्मन जे ले कानी ओ पिबेड़ो पिरते वरन जो पारा हणो नियम जाही नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सभई जो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह एहसान अल्लाह साईं आक्यो दिनई मोहब्बत वारो ही मोक्यो सुभान अल्लाह रब मोक्यो मिलायो आ यार के राजी करण जो मौको मिलियो आ भला मिलाद नथा क्यों ना क्यों अवां बिन के छो था रोक्यो हक किथे मुड़ंदा मोहब्बत वारा सभिनी जी नजर ने फिके दबे में आ इजो तो कुणो निकरे अलाह कंदो तुर्कन के खपे आ तो हिकड़ो कुणो जना साईं मियां शहाबुद्दीन के दियो साईं शहजादे के बस हड़ी हड़नी जी नजर एडे आ अलाह कंदो हड़नी आसायतन जी आसत पूरी थींदी आमीन रोकण वारा रोकींदा मनो करण वारा मनो कंदा पर किथे मुड़ंदा मोहब्बत वारा
किथे मुड़ंदा मोहब्बत वारा तुझा खर्च सजाया सारा मीलाद मल्हाइण वारा तुझा खर्च सजाया सारा हण नीह मझाही नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह मीलाद जो माह वरे थो सुन्युन जो सीनो ठरे थो सुभान अल्लाह कंहिंजो सीनो ठरियो अल्लाह हथड़ो त मथे खणो मीलाद जो माह वरे थो सुन्युन जो सीनो ठरे थो हर आशिक ईद करे थो इब्लीस गिरे थो मरे थो हक हर सुन्नी ईद करे थो इब्लीस गिरे थो मरे थो मीलाद उन्हीअ लाइ मारा मीलाद उन्हीअ लाइ मारा हणो नियम जाही नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सभई चओ या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह जंहिंजी मदनी सां मोहब्बत सुने रबी सां उल्फत मीलाद उन्हीअ लाइ सआदत मिले बरकत रहमत जन्नत बेशक न दलील पुछन दिल वारा न दलील पुछन दिल वारा बेड़ो पिरत वारन जो पारा सभई चो या रसूल अल्लाह सभई चो या रसूल अल्लाह मीलाद अमल खैरा सब नात नबी जी गायो कुरान सां दिल विंदरायो थोरो या घणो पिया विरायो मीलाद खना शर्मायो कर मुल्ला अर्ज गुजारा ही आजिज अर्ज गुजारा हणो नियम जाही नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल मदीने वारे साईं जी आमद पई थिए सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो तफसीर बेज़ावी दे हाशे शहाब में रिवायत आने तो शरफुल मुस्तफा वारे भी आ रिवायत आंदी या सीरत शामी वारे भी रिवायत आंदी या हजरत इक्रमा रज़ी अल्लाह ताला नो तो चवे इन इब्लीस लम्मा वलद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं महिल मदीने वारे साईं जी विलादत पई थिए त इब्लीस रड़ करे रुनो दाह करे रुनो हेॾो सॼी काइनात में ख़ुशी इब्लीस वरी रोए पियो पुट सम्झो था न सॼी दुनिया में ख़ुशियूं हुयूं अलाह ख़ुशियूं पे कयूं मोमिननि ख़ुशियूं पे कयूं सभिनी हर पासे नबातात जमादात हैवानात जंगलन में शेरन में सही मुझा समुंडन में मच्छुन पे खुशियों पे मलायूं पखी जेके हवाउन में उडामन पिया उन्हनि भी हिक ॿिए खे गिराटियूं पाए मुबारकूं भी ॾिनियूं त मोहम्मद मीर आयो ऐं इब्लीस वरी रड़ियूं करे रोए पियो इब्लीस वरी दाहूं पियो करे त ॿिया छाड़ता एंड कंपनी इब्लीस जी ज़ुर्रियत इब्लीस जा बच्चा इब्लीस जो खानवादो अचे गॾु थियो ॾाढा छो थो रोई काका छा थियो अथई छाजे लाइ अॼु पिटका ॿधा अथई चवण लॻो त लक़द वलद लैलतु वलदुन युफ़सिदु अलैना अमरना अॼु हिकिड़ो ॿार पैदा थियो आहे अॼु हिकिड़ो शहज़ादो पैदा थियो आहे जेको मुंहिंजी कई कमाई चट करे छॾींदो जेका सारी उम्र मेहनतूं कयमि माण्हुनि खे गुनाह करायमि न मुस्तफा करीम हिकिड़ी घड़ीअ में उन्हनि खे बख़्शाए जन्नती बणाए छॾींदो सुभान अल्लाह हमारी मेहनत
त सजी पार बर्बाद थी वेंदी तॾहिं तो पिटियां त जो मोहम्मद मीर जाओ आ फकाल लहू जुनूदहू लो ज़हबत इलैहि फखबलतहू पो शैतान नंढा चवण लॻस तूं त वॾो पावर वारो ही जिन ही वॾी कुवत वारो ही वञ ॿारड़ो आ तूं वञी उन खे रस्ते तां हटाए उन खे नुक़सान पहुचाए मां उहे लफ़्ज़ नथो चवां जेके हुननि खबीसनि चया तू वञ मोहम्मद करीम हींअर जाओ आ हींअर वञी उन खे रस्ते खां हटाए पो हे इब्लीस पलीत पंहिंजे बचन ॿारनि जो चयो मञी जेॾीमहिल मके पाक में आयो मीलादे पाक वारी जाइ जिते मुंहिंजे सुहिणे नबी जी ज़ात जी विलादत थी हुई सुभान अल्लाह अची वियो रंगेड़ो रची वियो अची वियो रंगेड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो रंगेड़ो रची वियो अची वियो रंगेड़ो रची वियो इब्लीस पंहिंजे ज़ुर्रियत जो चयो मञी मके में आयो मीलाद वारे हुजरे में आयो छाड़ से हुजूर जिते जे हुजरे में मदीने वारा साईं जलवगर हुया बासल्लाहु जिब्रील अल्लाह मोकिलियो जिब्रील के जिब्रील वञो खबीस आयो आ मुझे महबूब के नुकसान पहुंचाइण जे इरादे सां आयो आ जिब्रील तू अॼु नौकरी मुस्तफा जी तोखे ॾियणी आ तू पहरेदार रही मुस्तफा जो तू चौकीदार रही मुझे नबी जो ओ जिब्रील अॼु पंहिंजी नौकरी तोखे मल्हाइणी आ मुंहिंजा दोस्तो जिब्रील जो आयो मुस्तफा जे पेरनि पाकनि खां हीअं ॿाहूं ॿधी जिए नौकर पंहिंजे आका जे अॻियों अदब सां वेंदो आ जिब्रील मुस्तफा जे कदमनि में अदब एतराम सां वेठो आ हेॾो हेब पलीत आयो बुरे इरादे सां आयो ऐं जिब्रील जी जेॾीमहिल नज़र पियसि त हीअं कयई जिब्रील थुॾो हयुसि छा सुभान अल्लाह हे मुआरी मुक हुई टिशू पेपर बस 3 मीटर खन परते वियो पर जिब्रील जो थुॾो हुयुसि इतो मक्के मां जो खयईंसि त अदन में वञी यमन जे मुल्क में पिटो कई सुभान अल्लाह हज़ारे किलोमीटर परे थुॾो हिकिड़ो समझो था न ये चिरचिर कंदा न हिननि जे लाइ थुॾो हिकिड़ो काफ़ी आहे समझो था मीलाद मल्हायो आ मीलाद मल्हाईंदासीं मीलाद जी ख़ुशी मल्हाई आ मीलाद मल्हाईंदासीं तव्हां बि मीलाद मल्हाईंदो इंशाअल्लाह सारू भला ॿियो कुझु न अथव हिकिड़ो देगड़ो भत जो घर में लायो न चओ अॼो को लंगर मुस्तफा जो मीलाद आहे पाण खाओ बच्चन खे खारायो त बि तव्हांजो नालो मीलादिन में लिखजी वेंदो मल्हाइबो ऐं 5 वक्त निमाज़ बि पढ़ो मीलाद मल्हाइण वारा मीलादिन जी निशानी आहे निमाज़ मुस्तफा जे गुलामन जी अलामत आहे निमाज़ 5 वक्त निमाज़ पढ़ो हलाल खाओ मीलाद हलाल मजा मल्हायो हलाल कमाई मजा हलाल पैसा पाण भी खाओ बच्चन के भी खारायो मीलाद भी मल्हायो पोरियो कयो हलाल जो मुंहिंजा दोस्तो नेकी जे रस्ते ते हलो सुन्नत ऐं शरीयत वारी वाट ते हलो मुंहिंजे मुस्तफा जा फरमान मञो हिते बि वाह वाह हुते बि वाह वाह ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा अल्लाह करीम असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए रब पाक शाल असां सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जो दीदार नसीब करे अल्लाह ताला जल शानु शाल ही जन मीलाद मल्हायो आ उन्हनि खे शाद ऐं आबाद रखे जेकी हिन मीलाद में हाज़िर थिया अल्लाह करीम उन्हनि सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए वमा अलैना इल्लल बलाग
इंशाअल्लाह 12 रबीउल अव्वल बियो आचर थींदो 12 रबीउल अव्वल जे ॾींहं ते सभु वेहो, सजण दिलबर वेहो। आबाद में तव्हांखे दावत आहे दिलबर आबाद में मीरात शरीफ जी तव्हां सभिनी खे दावत आहे।